ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। अॼु बाप जा दर्शन था। अॼु जा वाक्य आहिनि 21/12/1981 जा। अॼु जा वाक्य आहिनि 9 वर्ष ते बाप दादा द्वारा ॾिनल नयो स्लोगन निर्बलता हटायो। अति स्नेही ऐं समीप ॿारनि जे प्रति 9 वर्ष जे अवसर ते अव्यक्त बाप दादा चवनि था, बाप दादा हर कदम में हर संकल्प में उड़ती कला वारे ॿारनि खे ॾिसनि था। अॼु बि बाबा बाप दादा मिलन में बाबा वरदान ॾिने न, उड़ती कला वारो। त बाबा हर कदम में हर संकल्प में कहिड़े ॿारनि खे ॾिसंदा आहिनि? जंहिंजो हर कदम हर संकल्प उड़ती कला वारो हुजे। सेकंड में अशरीरी भव जो वरदान मिलियो आहे न। सेकंड में अशरीरी भव जो वरदान मिलियो और सेकंड में उड़िया। हाणे बाबा चए कि ॿार अशरीरी थी वञे, थी वेंदो। हाणे असां शरीर में रही करे ॾिसूं था, ॿुधूं था, ॻाल्हायूं था, कम था करूं। हाणे बाबा चवनि अशरीरी थी वञे। त सेकंड में उड़दा। अशरीरी अर्थात ऊंचो उड़ण, मतलब कि हिन देहिक दुनिया सां जी सोच बोल कर्मनि सां परे। अशरीरी मतलब हिन देहभान सां परे। बाबा जीअं सोचदा आहिनि, बाबा जीअं ॻाल्हाईंदा आहिनि, बाबा जीअं कमु कंदा आहिनि हूअं करो। शरीर भान में अचण अर्थात पिंजड़े खे पंछी ठाहिण। शरीर भान में अचण मतलब पिंजरे जो पंछी ठहण। हिन समय सभी ॿार अशरीरी भव जे वरदानी उड़ते पंछी ठही विया आहियो न। न अगरि देहभान में ईंदा, देहभान मतलब अञा ताईं तव्हां ख़ुदि खे कंहिंजी मां, ज़ाल, धीअ, भेण, फलानो फलानो सम्झी करे अगरि तव्हां उन्हनि सां संबंध निभाईंदा त पिंजड़े में रहंदा। और खुद की आत्मा समझी परमात्मा जो ॿार समझी करे उन्हनि जे संबंध में ईंदा त इहो थी वियो उड़ी वञणु, इहो थी वियो पिंजरे सां परे। हाणे असां आत्मा ई आहियूं। सम्झो तव्हां अगरि पंहिंजे ॿारनि सां बि ॻाल्हायो था त तव्हां आत्मा परमात्मा जो ॿार, हुननि आत्माउनि सां तव्हां ॻाल्हायो था। हाणे उन्हनि खे कोई तकलीफ़ आहे, उहो पढ़ाई करनि था, जो बि करनि था, तव्हां हुनखे हिन रीति ॾिसो ॿुधो कि जीअं उहा बि आत्मा आहे, तव्हां बि आत्मा आहियो। तव्हां बाबा खे ॼाणंदा आहियो, उहो न ॼाणंदी आहे भले, त तव्हां हुननि जी ॻाल्हियूं हीअं ॾिसी करे ॿुधंदे हुए हलो। छो जो उहो तव्हां सां गॾु आहिनि त तव्हांजी ज़िम्मेवारी बि आहे। त हुननि जो कुझु नुक़सान थियण मतलब जीवन में विघ्न बि पई सघंदो आहे न तव्हांजो। त हिन करे सम्झो तव्हांजो ॿारु पढ़ाई थो करे, अगरि पढ़ाई न कंदो, फेल थी वेंदो, ॿुधे बि नथो, ग़लति संगत में हली वेंदो त माण्हू तव्हांखे चईंदा। त तव्हां हिन रीति हुनजे बारे में न सोचो कि उहो मुंहिंजो ॿारु आहे, है न। हिन रीति सोचो कि मां आत्मा आहियां, बाबा जी संतान, उहो बि आत्मा आहे बाबा जी संतान।
अच्छा चल उहो नथो पढ़े नथो ॿुधे उल्टा सुठा काम थो करे त बाबा खे चई करे हुन आत्मा जे प्रति असां शुभ भावना शुभकामना रखूं जीअं आत्मा बि जीवन में सुठा कर्म करे सुठी रीति हले ग़लत कम में न फंसे वो हीअं न कि वो पढ़ाई करे है न वो ॿियो कुझु बि करे सघंदी आहे जो हुनजे भाग्य में हुजे त जीअं ई असां हुन आत्मा जे लाइ शुद्ध संकल्प करूं था त असां फसंदासीं न सॼो ॾींहुं असांखे टेंशन करण जी ज़रूरत न आहे है न त इहे थी वियो पिंजड़े सां उड़न त बाबा चवनि था कि हिन समय सभी ॿार अशरीरी भव जे वरदानी उड़ता पंछी ठही विया आहिनि ये संगठन स्वतंत्र आत्माऊं अर्थात उड़दे पंछियुनि जो आहे ये जो संगठन आहे ये उड़दे पंछियुनि जो आहे त बाबा कीअं ॾिसंदा हूंदा बाबा बाबा ॾिसो बाबा असांजा टीचर बि आहिनि बाबा चवंदा आहिनि कि मां ही तव्हांजो एग्ज़ाम वठंदो आहियां सम्झो बाबा कोई बि ॻाल्हि तव्हांजे जीवन में आई ऐं हुन समय बाबा तव्हांखे चयईं कि ॿार अशरीरी थी वञो त तव्हां बाप दादा वटि अव्यक्त वतन में पहुची वेंदव कि हुन ॻाल्हि खे ई सोचता रहंदा बाबा हिकु बार चई न छॾो त छूटो छॾे छॾो पहुची वञो अव्यक्त वतन में बाबा चयईं पोइ बाबा सां दृष्टि विधी बाबा सां ॻाल्हियूं करे वरी अची वञो हिन दुनिया में त इहे थिए सेकेंड में अशरीरी थियण त अहिड़ी स्वतंत्र आत्मा आहे श्री अंत समय त ॾाढो कुझु ईंदो अंत समय अगरि हिन समय सम्झो तव्हांखे न्यूज़ मिले थी तव्हांजे फलाणे जो घाटो पइजी वियो फलाणे जो इहो थी वियो फलाणे जो उहो थी वियो अगरि तव्हां उहो ॻाल्हियुनि खे सोचता रहंदव न ऐं तव्हां हुन समय ख़ासि अभ्यास करो कि मां अशरीरी थी करे बाप दादा वटि पहुची थी सघां कि हुननि जी ॻाल्हियुनि में फसियल आहियां है न हुन समय अगरि तव्हां छोकी अंत समय त ॾाढो ईंदो तव्हांजा ई संबंधी तव्हांजा ई जो माण्हू आहिनि सभु जॾहिं अंत समय विनाश थींदो त सभु जॻह हाहाकार थींदो न हिन में डिॼण जी त ॻाल्हि न आहे थियणो त आहे ई सही है न अॼु ॾिस पंजाब में बाढ़ आई हुई आई न पंजाब में बाढ़ काथे काथे भूकंप अची वेंदो आहे काथे काथे छा ईंदो आहे त हिकदमि सां उन्हनि जे संबंधी उन्हनि जे साम्हूं भई करे वञनि पिया त अहिड़ो समय असां सां गॾु बि अची सघंदो आहे उन समय असां अगरि उन्हनि खे बचाइण जी कोशिश कंदासीं त असां बची सघंदासीं बचाए सघंदासीं उन समय अगरि असां अशरीरी थी करे बाबा जी यादि में उन्हनि खे सकाश ॾींदासीं त उहा शायदि बची बि सघनि ऐं अंत समय त केरु बचण जो सवाल ई न आहे उन्हनि जी आत्मा मुक्ति खे प्राप्त कंदी न मतिलबु उन्हनि जी आत्मा खे शांती मिलंदी वैसे त सभिनि खे वञिणो आहे अंत समय त असां बि हली वेंदासीं लेकिन असां अगरि हाय हाय में फसी वेंदासीं त असां बाबा जी यादि में त वेंदासीं न न त इहो अभ्यास हाणे खां ई करणो आहे और ॾिसो कोई बि केतिरो बि ॻाल्हि अचे न हुन में तव्हां अशरीरी थी करे बाप दादा जी यादि में रहंदा न त उहा ॻाल्हि बि थधी थी वेंदी आहे ऐं अगरि तव्हां हुननि जी सोच में पइजी वेंदा न त तव्हां ख़ुदि बि फसी वेंदव उन्हनि माण्हुनि खे बि सोल्यूशन न मिलंदो त बाबा चवनि था ये संगठन स्वतंत्र आत्मा अर्थात उड़ते पंछियुनि जो आहे सभई स्वतंत्र आहियो न ऑर्डर मिलियो पंहिंजी स्वीट होम में हलो त केतिरे समय में हली ईंदा त बाबा चवनि था सेकेंड में वञी सघंदा आहियो न ऑर्डर मिलियो मास्टर सर्वशक्तिवान जी स्टेज द्वारा पंहिंजी सर्वशक्तियुनि जी किरनियूं द्वारा अंधकार में रोशनी लायो लाए सघंदा आहियो
ऑर्डर मिलियो जी हाणे त ॾिसो असां सम्झो रोटी था ठाहियूं रोटी था खायूं लेकिन बाबा हाणे हाणे ऑर्डर करनि कि बस मास्टर सर्वशक्तिवान जी स्टेज ते सिद्ध थी करे पूरे विश्व में लाइट माइट ॾियो ॾेई सघंदा आहियो है न पंहिंजी किरणनि द्वारा अंधकार में रोशनी लायो ज्ञान सूर्य ठही अंधकार खे मिटायो त सेकंड में ये बेहद जी सेवा करे सघंदा आहियो करे सघंदा आहियो चेक करो अहिड़ा मास्टर ज्ञान सूर्य ठहिया आहियो अहिड़ा मास्टर ज्ञान सूर्य ठहिया आहियो जॾहिं साइंस जे साधन सेकंड में अंधकार सां रोशनी करे सघंदा आहिनि त ज्ञान सूर्य ॿियार तव्हां केतिरे समय में रोशनी करे सघंदा आहियो साइंस सां त साइलेंस जी शक्ति अति श्रेष्ठ आहे न है न हिकदमि शांति में ॿाहिरि भले केतिरो बि शोर शराबो थिए असां हिकदमि शांति में मां आत्मा ऐं बाबा जीअं शांति जे झूले में झूलऊं था अतीन्द्रिय सुख जे झूले में झूलऊं था आनंद जे झूले में प्रेम जे झूले में साइंस सां त साइलेंस जी शक्ति अति श्रेष्ठ आहे न त हीअं अनुभव कंदा आहियो कि सेकंड में सुरती जो स्विच ऑन कंदे ई अंधकार में भटकी हुई आत्माउनि खे रोशनी में लाहींदा आहियो है न हाणे त कल्ह शिवरात्रि आहे है न त असां जेतिरो लाइट माइट हाउस थी करे पूरे विश्व में लाइट माइट फैलाईंदासीं ओतिरो ॾाढी सारी आत्माउनि खे ठिकानो मिली वेंदो छो जी ख़ासि कर सभु शिव खे यादि कंदा शिवलिंग जी पूजा कंदा आहिनि त सोचियो असां लाइट माइट स्वरूप में सिद्ध थी वेंदासीं त केॾी आत्माउनि जी जोत जगी वेंदी हुननि खे ठिकानो मिली वेंदो कि असली भॻवानु केरु आहे काथे रहंदो आहे असांजो हुन सां छा संबंध आहे असां केरु आहियूं छा सम्झंदा आहियो 7 ॾींहं 7 घंटा जो कोर्स सां अंधकार सां रोशनी में लाहे सघंदा आहियो व 3 ॾींहं जे योग शिविर सां रोशनी में लाहे सघंदा आहियो व सेकंड जी स्टेज ताईं पहुची विया आहियो वैसे बि बाबा चईंदा न कि अंत घड़ी हाणे त समय अची वियो आहे अञा मतलब हाणे समय अचण वारे समय में न 7 ॾींहंनि जो कोर्स 3 ॾींहंनि जो शिविर करण जो बि माण्हुनि खे टाइम न हूंदो त चारो तरफ़ हाहाकार थींदी न ॾिसो हिकदमि सां कोई पतो त लॻी वञे फलानो बीमार आहे अगरि कंहिं फैमिली में हिकु ॼणो बि बीमार थी वेंदो न सभु माण्हू डिस्टर्ब थी वेंदा आहिनि कोई न थियणु चाहे त बि माण्हू चईंदो हिनखे शर्म कोन अथसि फलानो हॉस्पिटल वेठो आहे ऐं इहे खाए थो है न त बाबा जैसे कि चवनि था डिस्टर्ब थी वेंदा न त अहिड़े समय में माण्हू एॾा दुखी परेशान हो तव्हां चओ 7 ॾींहंनि जो कोर्स करो थींदो असांजे मधुबन में 3 ॾींहंनि जो शिविर करणु अचो थींदो हुननि खे त हुन समय सेकंड में शफ़ा खपे सेकंड में हुननि खे ठिकानो खपे न त हाणे मुक्ति जीवन मुक्ति जी मशीनरी बाबा चई न मशीनरी तेज करो वरतो ॾियण जी मुक्ति जीवन मुक्ति जी मशीनरी तेज करो वरसो ॾियण जी है न त बाबा चवनि था 7 ॾींहंनि जे 7 घंटे जो कोर्स सां अंधकार सां रोशनी में लाहे सघंदा आहियो या 3 ॾींहंनि जो योग शिविर सां रोशनी में लाहे सघंदा आहियो बस सेकंड जी स्टेज ताईं पहुचिया आहियो छा सम्झंदा आहियो हाणे घंटनि जे हिसाब सां सेवा जी गति व मिंट व सेकंड जी गति ताईं पहुचिया आहियो कि अञा घंटो लॻाईंदा हाणे घंटा न मिंट व सेकंड में मुक्ति जीवन मुक्ति जो वरसो ॾियणो आहे
है ना, मिनट व सेकंड में। मुक्ति, जीवन मुक्ति जो वरसो ॾियणो। छा सम्झंदा आहियो हाणे? बाबा चवनि था हाणे टाइम खपेव, सम्झंदा आहियो कि असां सेकंड ताईं पहुची विया आहियूं। है न, तव्हां हिकु सेकंड में पूरे विश्व जी आत्माउनि खे लाइट माइट ॾेई सघंदा आहियो। पूरी विश्व जी आत्माऊं, प्रकृति, जीव जंतु, जानवर, प्रकृति में भी केॾो कुझु आहिनि, पेड़ पौधा, तत्व, सूर्य, ये पानी, हवा, धरती, सूर्य, चांद, तारा, आकाश, सभिनि खे साफ़ सुथरो करणो न, त सेकंड में करे सघंदा आहियो। श्री बाबा जी जीअं सूर्य जॾहिं ईंदो आहे त कीअं सेकंड में रोशनी करे ॾींदो आहे, चारों ओर रोशनी, है ना। और ॾींहं जो त केॾो तेज रोशनी हूंदी आहे, सभु चीज यथार्थ नज़र अची वेंदी आहे। त बाबा असांखे चवनि था सेकंड ताईं हाणे टाइम खपे, बसि सम्झंदा आहियो सेकंड ताईं पहुची विया आहियूं। जो चैलेंज कंदा आहिनि सेकंड में मुक्ति, जीवन मुक्ति जो वरसो प्राप्त करो, वो प्रैक्टिकल में लाइण जे लाइ तैयार थी स्व परिवर्तन जी गति सेकंड ताईं पहुचायो। है न, असां माण्हुनि खे चईंदा आहिनि न सेकंड में जीवन मुक्ति ऐं मुक्ति जो वरसो पाए, त उनखे प्रैक्टिकल में लाइण लाइ तैयार आहियो। स्व परिवर्तन जी गति सेकंड ताईं पहुची आहे, मतलब समझो अगर असांखे अगर खुद में अञा कोई भी कमी कमजोरी नजर अचे थी त असां सेकंड में उनखे ख़तम करे सघंदा आहियूं। असां सेकंड में उनखे ख़तम करे सघंदा आहियूं, है न। चेक करो बाबा चवनि था अगर जॾहिं असां खुद में, वैसे त बाबा चईंदा आहिनि हाणे स्व पुरुषार्थ जो समय न आहे, हाणे त विश्व खे सकाश ॾियो त तव्हां में बि परिवर्तन ईंदो वेंदो जल्दी जल्दी। पर त बि अगर असांखे न सम्झ में अची वञे कि मूं में ये ग़लती आहे, असां हुनखे घणे समय में चेंज करे सघंदा आहियूं। सेकंड में जॾहिं स्व परिवर्तन जी गति सेकंड में पहुची वञे तॾहिं सम्झो कि असां विश्व खे लाइट में ॾेई सघंदा आहियूं। छा सम्झंदा आहियो? पुराणो वर्ष समाप्त थिए थो, नयो वर्ष अची वियो, हाणे असां संगम ते वेठा आहियूं। इहे 31 जा महावाक्य आहिनि। त जो पुराणे वर्ष में स्व परिवर्तन व विश्व परिवर्तन जी गति केसि ताईं पहुची आहे? तीव्र गति रही, है ना। जल्दी जल्दी हाणे खुद खे भी परिवर्तन करो, पूरी विश्व खे भी परिवर्तन करो। रिज़ल्ट त कढंदासीं न, त हिन वर्ष जी रिज़ल्ट छा रही? स्व प्रति, संबंध प्रति, संपर्क अति प्रति व विश्व जी सेवा प्रति। स्व प्रति, संबंध प्रति, संपर्क प्रति व विश्व जी सेवा प्रति। छा रिज़ल्ट रही? ॼाणंदा आहियो बाबा चवनि था उड़ता पंछी, उड़ती कला रही, फटाफट उड़ी वञो। अगर असां सां कोई ग़लती भी थी वई न, बस एक्सेप्ट करो, बाबा सां सॉरी चओ, साम्हूं वारे सां सॉरी चओ, हलो। त हिन लक्ष्य प्रमाण गति छा रही? भई असांजो लक्ष्य आहे हमेशा उड़तो पंछी रहण जो, त ये लक्ष्य प्रमाण तव्हांजी गति छा रही? जॾहिं सभिनि जी गति सेकंड में पहुचंदी त छा थींदो, है न। जॾहिं सभिनि जी गति सेकंड में पहुचंदी त छा थींदो? पंहिंजो घर, पंहिंजो राज्य,
फिर पंहिंजो घर, पंहिंजो राज्य, पंहिंजे घर लौटी करे राज्य में ईंदा न। वरी सेकेंड में सब चेंज थी वियो, हलो घर, पोइ हलो राज्य में। बस बाबा खे त ये इंतजार आहे कॾहिं बस पूरे आत्मा जो परिवर्तन थी वञनि, पंहिंजो पंहिंजो राज्य स्थापना थी वञे, सभिनि खे मुक्ति जीवन मुक्ति जो वरतो मिले। ऐं बाबा त ये विया, पोइ बाबा सां गॾु जो विया न त पुठियां पुठियां ईंदा, है न। त नए वर्ष में नयो उमंग, नयो संकल्प, और सेकेंड में हर कर्म में प्राप्ति जी सिद्धि जी नवीनता हुजणी खपे। बाबा छा था चवनि हाणे, नए वर्ष में नयो उमंग, नयो संकल्प, सेकेंड में हर कर्म में प्राप्ति जी सिद्धि, सेकेंड में हर कर्म में प्राप्ति जी सिद्धि हुजणी खपे। हर संकल्प सिद्ध, हर बोल सिद्ध, सुठो, इहा नवीनता ॾेखारियो। बाप समान स्थिति, इहा नवीनता ॾेखारणी आहे। त इहा अॼु बाबा असांखे चवनि था कि हाणे खुद खे सेकेंड में जल्दी जल्दी परिवर्तन करो। हाणे कल्ह सां छा शुरू थींदो, कल्ह सां छा शुरू थींदो, सदा उड़ती कला ऐं सदा हर्षित रहणो। बाबा चवनि था कि हाणे छा करणु शुरू कंदो, नयो वर्ष, नयो वर्ष त हूंदो, लेकिन छा कंदो, नयो वर्ष कॾहिं खां शुरू थींदो। लौकिक में भी 1-1 सां शुरू थींदो आहे न, ऐं तव्हांजो शुरू कॾहिं थींदो नयो वर्ष, उहो त 1 सां शुरू थींदो। तव्हांजो छा रहंदो, 1 ऐं विन। दुनिया वारनि जो नयो वर्ष 1-1 सां शुरू थींदो न, असांजो शुरू थी, बाबा चवनि था तव्हांजो 1 शुरू थींदो ऐं विन करिणो आहे तव्हांखे। बसि सतयुगी दुनिया विन करे सतयुगी दुनिया में अचिणो आहे। त तव्हांजो छा शुरू थींदो, 1 ऐं विन, हर संकल्प में विन। हाणे बि बाबा जो बाप दादा मिलन में बाबा चई न 2 चीजूं, संकल्प ऐं समय, है न। ॾिसो वॾा जेका माण्हू हूंदा आहिनि न, प्राइम मिनिस्टर, प्रेसिडेंट, उन्हनि जो सेकेंड जो हिसाबु हूंदो आहे। हर सेकेंड उन्हनि खे छा करिणो आहे सभु सेट हूंदो, है न। त उन हिसाब सां ई उन्हनि जा संकल्प हलंदा आहिनि। त असां बि सोचूं भई असांखे अॼु सॼो ॾींहुं छा करिणो आहे, एतिरे समय में ये करिणो आहे, एतिरे समय में ये करिणो आहे, एतिरे समय में ये करिणो आहे, है न। ऐं उहो कर्म कंदे बि असांजा संकल्प कीअं हलनि, भई समय त तव्हां फिक्स करे छॾियो, लेकिन उन समय में बि असांजा संकल्प कीअं हलनि। त उन हिसाब सां संकल्प ऐं समय, ये ॿई ध्यानु ॾियो। हर संकल्प में विन अर्थात विजय थे, हर ॾींहुं पंहिंजे मस्तक ते हिन वर्ष जो कहिड़ो तिलक लॻाईंदा। सोचो तव्हांजे मस्तक ते हिन वर्ष में कहिड़ो तिलक लॻल हूंदो, विजय जो तिलक। सदा पंहिंजे मस्तक ते विजय जो तिलक लॻल आहे। विजय जो तिलक मतिलबु असां जो संकल्प करूं, जो बोल बोलूं, जो कर्म करूं, हुन में विजय। स्लोगन कहिड़ो यादि रखंदो, तिलक लॻाईंदा विजय। स्लोगन कहिड़ो यादि रखो, असां विजयी रतन कल्प कल्प जा विजयी आहियूं। ये स्लोगन यादि रखो कि मां विजयी रतन आहियां, कल्प कल्प जी विजयी आहियां, तिलक विजयी आत्मा आहियां, है न। ऐं असां विजयी आहियूं, कल्प कल्प जा विजयी।
विजयी हुयासीं, विजयी आहियूं, सदा ही विजयी रहींदासीं। इहे स्लोगन यादि रखो। भई असां न विजयी थींदासीं त केरु थींदो, है न? इहे नशो हुजिणो खपे। इहे नशो आहे भई मां विजय न। एट द एंड ऑफ द डे जो अमृत वेले असांजी स्थिति हूंदी आहे न, बाप दादा सां जॾहिं मिलन मल्हाईंदा आहियूं ऐं जॾहिं राति जो सुम्हंदा आहियूं, पूरे ॾींहुं बि उहा स्थिति रहे, राति जो सुम्हण ताईं बि कंहिंजे बि उहा स्थिति। कंहिंजे कपिड़ा न जीअं सुबुह पातल हूंदा आहिनि न, त राति ताईं बि उअं ई नीट एंड क्लीन रहंदा आहिनि। हा, त उन्हनि खे लॻंदो आहे अरे इहे त कुझु ख़राबु त थियो न आहे, है न? त बाबा ईअं चवनि था, विजय ईअं सॼो ॾींहुं मतिलबु असांखे ईअं सॼो ॾींहुं असांजे मन बुद्धि संस्कार बाप समान स्थिति, है त ईअं न कि अरे अॼु हीअ ग़लती थी वई, अॼु सुबुह जो कुझु ग़लती थी बि सॼे ॾींहं में, उहो ई बाबा खे ॾेई करे सॉरी चई करे अॻियां हलो, है न? त तिलक विजय जो स्लोगन, असां कल्प कल्प जी में विजयी आत्मा आहियां, विजयी हुयासीं, आहियूं और सदा रहंदासीं। ताज कहिड़ो धारण कंदा? लाइट ऐं माइट जो ताज। मां आत्मा लाइट ऐं शक्तिशाली, ये डबल ताज धारण करणो आहे। छो जी लाइट ऐं माइट कम आहे त सदा सिद्धि स्वरूप न थी सघंदो। अगरि मां आत्मा लाइट न आहियां, है न, मां अगरि सादा हल्की न रहंदी आहियां, खुद खे आत्मा न सम्झंदा त बाबा से शक्ति कीअं मिलंदी? बाबा से शक्ति कॾहिं मिलंदी आहे? जॾहिं मां आत्मा लाइट ऐं बाबा लाइट। बाबा त लाइट आहे, लेकिन आत्मा सम्झण सां ई बाबा जी लाइट ईंदी न। त ख़ुदि खे आत्मा कॾहिं सम्झंदव? जॾहिं फालतू ॻाल्हियुनि सां फ्री थींदव, हल्का रहंदव। त मां आत्मा लाइट, बाबा लाइट, त असांखे माइट मिलंदी। त ताज कहिड़ो पाए रखंदव? लाइट माइट जो। इहे डबल ताज धारण करणो आहे। छो जी लाइट ऐं माइट कम आहे त असांखे सदा सिद्धि स्वरूप न थी सघंदासीं। लाइट सां गॾु माइट बि आहे, तॾहिं सदा विजयी ठही सघंदा। लाइट ऐं माइट डबल ताज धारण। लाइट मतिलबु हल्का, लाइट मतिलबु खुद खे आत्मा समझो, और माइट मतिलबु मास्टर सर्वशक्तिवान। त ॿई ताज हुजणा खपनि, है न? कंगन कहिड़ो पाईंदव? कंगन भी ज़रूरी आहे। बाबा तिलक लॻाई, बाबा तव्हांखे ताज पाराई, डबल ताज। हाणे बाबा तव्हांखे कंगन था पाराइनि। कंगन कहिड़ो पाईंदव? सदा उत्साह में रहणो आहे, उत्साह में सर्व खे अॻियां वधाइणो आहे। सदा उत्साह में रहणो आहे, उत्साह में सर्व खे सदा अॻियां वधाइणो आहे। ख़ुदि बि उत्साह में रहो, ॿियनि खे बि उत्साह में अॻियां वधायो। त इहे कंगन पाए छॾियो। न स्वयं जो उत्साह कम थिए, न ॿियनि जो उत्साह कम कराइण। ॾिसो, उत्साह वधाइण बि ॾाढो सहज आहे। जो तव्हांजी विशेषता आहे न, उहा सॼे ॾींहं में कम में लाहींदा करो। जीअं सम्झो कोई किचन में सेवा कंदो आहे, हाणे अगरि वो भाषण करण वारा, कोर्स कराइण वारा, जीअं सम्झो जेका रोज़ु सुबुह उथी करे अमृत वेलो कराईंदा हूंदा, मुरली ॿुधाईंदा हूंदा, त हुननि खे त इहे ई रहंदो न, भई मूंखे एतिरे बजे सुम्हणो आहे, एतिरे बजे उथिणो आहे, अमृत वेलो कराइणो आहे, कल्ह मुरली ॿुधाइणी आहे, त हुननि जो त सदा ई मुरली जो ई मनन चिंतन हलंदो रहंदो, है न? वरी कंहिंखे कोर्स कराईंदा त हुनजे बारे में त ईअं ई सोचो, हुननि पंहिंजी विशेषता ॼाणी। त ईअं सम्झो कोई अगरि
इहा कंहिंखे अगरि इहे सभु चांस ना आहे, कंहिंखे कर्मणा सेवा जो चांस आहे, त उहो इहे सोचे भई हाणे ठंड आहे त ठंड में कहिड़ी कहिड़ी चीज़ूं हूंदियूं आहिनि, हलो पाण किचन में इहे ठाहियूं था, इहो भोग ठाहियूं था, है न। त बाबा चवनि था ईअं ईअं करो, है न। त बाबा कोई किचन में कमु कंदा त सोचे असांखे इहे ठाहिणो आहे, इहे ठाहिणो आहे, इहे ठाहिणो आहे, त हुन में बि केॾो उमंग उत्साह ईंदो आहे न। ख़ासि करे ॾिसो हाणे जेका सर्दी जो समय वेंदो आहे, हिन समय माण्हू केॾी सारी चीजूं सुखाए करे रखंदा आहिनि गर्मी जे लाइ, है न। मटर, हरी सब्जी, वरी आंवला, वरी गाजर, है न। केॾो कुझु हूंदो आहे हिन समय। वरी माण्हू चिप्स बि ठाहींदा, खीचा बि ठाहींदा, इहे हिन ई समय, है न। त जेके सम्झो कोई इहे कर्मणा सेवा वारो हुजे त उहो हिन में सुबुह खां राति ताईं बिज़ी रहे, हुन उहो पंहिंजो इहो कमु करे, जेको कल्चरल में करे सघंदो आहे उहो कल्चरल में करे। इहे गृहस्थी में बि तव्हां ॾिसो, गृहस्थी में बि उमंग उत्साह घटि आहे। अॼु शिवरात्रि आहे, अॼु नवरात्रे आहे, अॼु इहा आहे, अॼु उहा आहे, सॼो ॾींहुं माण्हू चाहे त माण्हुनि खे फ़ोन टीवी त ॾिसण जो समय न मिले, न। अगरि माण्हू हीअं उमंग उत्साह में कमु कंदा वञनि, अॼु इहो प्रोग्राम आहे, अॼु हिन जी शादी आहे, जीअं बसि इहे फालतू जी चए चपर, फलानी अहिड़ी आहे, फलानो अहिड़ो आहे, फलाणी हीअं कई, पैसा। हिकु माउ बाप पंहिंजे ॿारनि खे टाइम ते हिसो ॾेई करे ख़तमु करनि, है न। पंहिंजो सभु कुझु बांटे छॾनि त बि सुठो, न त अज्ञान काल में बि माण्हुनि खे टाइम न आहे। ज्ञान काल में त पोइ ॿिया ई माण्हुनि के लाइ छा छा आहे, है न। अज्ञान काल में बि अगरि माण्हू सुठी रीति हले त माण्हुनि जे जीवन में दुख ई न अचे उन्हनि खे जीवन में। अगरि कोई सॼो ॾींहुं घुमे थो, खाए थो, अॼु इहो प्रोग्राम, अॼु इहो प्रोग्राम, कोई शरीर छॾे त वरी हुनजो उहो करो, वरी टियों करो, वरी ॿारहों करो, वरी उन खां पोइ सभु थींदो रहंदो आहे। अगरि इंसानु बिज़ी रहे न समय अनुसार त उन्हनि खे कुझु यादि ई न अचे, कुझु दुखी न थिए, कंहिंजो कुझु ॾिसण जो समय ई न मिले। हा, त इहे कॾहिं ईंदो जॾहिं असांखे जीवन में उमंग उत्साह हूंदो, जॾहिं असां हर ॻाल्हि ख़ुशी ख़ुशी सां कंदासीं। अॼु अगरि तव्हां सुबुह जो बाबा जो सुबुह जो तव्हां अमृत वेलो ई ॾाढो ख़ुशी ख़ुशी सां उथो कि अरे वाह वाह बाबा सां मिलणो आहे। 5000 साल में हिकु बार भॻवानु हिन सृष्टि ते ईंदा आहिनि, ऐं हुन मां बि केतिरो समय त 90 साल थी विया, पर 90 सालनि में बि मां केॾो देरि सां आई आहियां, हुन में बि थोरो समय त पियो आहे। अरे वाह, सुबुह सुबुह जो उथी करे बाबा सां ॻाल्हियूं करो, बाबा सां रोज़ या बाबा सां कंहिं न कंहिं टॉपिक ते डिस्कस करो, कुझु न कुझु मनन चिंतन करो। सुबुह जो समय केॾो सुठो हूंदो आहे, है न। तव्हांजो सॼी फालतू ॻाल्हियुनि में छो असां पाऊं। हर हिकु पंहिंजी विशेषता ॼाणे करे हुन अनुसार हलंदो त सदा उमंग उत्साह में ख़ुदि बि रहंदो, ॿियनि खे बि कंदो। भई ठीकु आहे, अगरि असां मुरली नथा पढ़ी सघूं, असां भाषण नथा करे सघूं, त मां हीअं थी करां, इअं थी करां, है न। अगरि असां सेंटर ते न रहंदा, असां घर गृहस्थी में रहंदा आहियूं त कोई ॻाल्हि कोन्हे, असां हीअं था करूं। गृहस्थियुनि वटि बि ॾाढो चांस आहे उमंग उत्साह में रहण, सर्व खे बि उमंग उत्साह में रही करे अॻियां वधाइण। न स्वयं जो उमंग उत्साह कमु थिए, न ॿिए जो। हिन जे लाइ सदा कंगन खे मज़बूत रखण लाइ व टाइट रखण लाइ हिकु ई ॻाल्हि सदा यादि रखो, हर ॻाल्हि में, चाहे स्व जे प्रति चाहे ॿियनि जे प्रति, अॻियां वधाइण लाइ मोल्ड थियण ही रियल गोल्ड थियणो आहे, है न। बाबा चवनि था उमंग उत्साह में तव्हां बि रहो, ॿिया बि रहनि। इन जे लाइ छा करिणो आहे?
सदा कंगन मजबूत रखण लाइ व टाइट रखण लाइ कि मां बि उमंग उत्साह में रहां, ॿियो बि। त हिन ॻाल्हि सदा कहिड़ी ॻाल्हि यादि रखो, हर ॻाल्हि में चाहे स्व जे प्रति चाहे ॿियनि जे प्रति अॻियां वधाइण लाइ मोल्ड थियणो पवंदो। मोल्ड थियण ई रियल गोल्ड थियणो। मोल्ड थियण ई रियल गोल्ड थियणो। मतिलबु किथे बि तव्हांखे मोल्ड थियणो पए ख़ुदि जो उमंग उत्साह क़ाइमु रखण लाइ, ॿिए जो उमंग उत्साह क़ाइमु रखण लाइ, त मोल्ड थी वञो। बाबा चवनि था अच्छा कंगन बि पाए वरितो न, है ना। उमंग उत्साह में रहणु कठिन न आहे, सिर्फ़ु हिकु त ख़ुदि जी जो विशेषता आहे उहो ध्यान में रखो। बाबा गृहस्थीनि जी छा विशेषता ॿुधाईंदा आहिनि। अॼु घर गृहस्थी वारा अगरि बाबा जे ज्ञान योग में सुठी रीति न हलंदा, पंहिंजे जीवन खे परिवर्तन न कंदा, त ॿिया माण्हू कीअं ईंदा? तव्हांखे ॾिसी त ईंदा आहिनि माण्हू, है न। ये फलानी ॾिस ज्ञान में थी हले त केॾो परिवर्तन थी वियो आहे, त फलानी जो पहिरों कीअं हुई हाणे कीअं थी वई आहे। त गृहस्थीनि खे ॾिसी करे माण्हू ईंदा आहिनि, है न। त बाबा चवनि था कंगन पाए छॾियो। हाणे विशेष सेवा जो लक्ष्य छा रखंदा? जीअं अॼुकल्ह जी गवर्नमेंट हर वर्ष जो विशेष कार्य ठाहींदी आहे न, हुन गवर्नमेंट त पंहिंजो प्लान ठाहींदा आहिनि। तव्हां छा कंदव? जीअं बाप जी महिमा में गायन कंदा आहिनि न, निर्बल खे बल ॾियण वारो। भॻवान जे लाइ चईंदा आहिनि न, निर्बल खे बल ॾियण वारो आहे भॻवान। त जीअं बाप जी महिमा में इहे गायन कंदा आहिनि न, जीअं स्थूल में निर्बल आत्माउनि खे साइंस जे साधन सां बलवान ठाहे ॾींदा आहिनि। दुनिया में माण्हुनि खे न साइंस जे साधन सां बलवान ठाहींदा आहिनि न। स्थूल में लंगड़े खे हलाइण जी शक्ति ॾींदा आहिनि, है न। साइंस जो साधन आहे न अॼुकल्ह आर्टिफिशियल। अॼुकल्ह माण्हू केॾा माण्हू गुम था थियनि, काॾे था वञनि, है न, काॾे था वञनि। अॼु कंहिंखे अखि मिली, कंहिंखे हथ मिलिया, कंहिंखे पेर मिलिया। इहे जो ऑर्गन खे डोनेट कंदा आहिनि न, इहे ॾाढा घटि माण्हू हूंदा जो शरीर छॾंदा हूंदा त डोनेट करे वेंदा हूंदा, न त माण्हुनि खे कीअं थो मिले। अॼु कंहिंखे अगरि टंग न आहे त हुनखे माण्हू आर्टिफिशियल टंग किथां था लॻाइनि, है न। अॼुकल्ह नंढा ॿार त वॾा त छॾो, मायूं बि ॿुढियूं बि, भाई बि छोरा बि, केॾो धंधो थी वियो आहे अॼुकल्ह। त इहे साइंस वारा छा कंदा आहिनि, कंहिंखे टंग न आहे त टंग लॻाए छॾंदा, मशीन जी लॻाईंदा या ॿिए जी लॻाईंदा, हथ, हार्ट, अखियूं, किडनी। मतिलबु माण्हुनि खे ॾिसो, दुनिया में माण्हुनि खे डपु ई न आहे, है न। भॻवान नाम जी बि कोई चीज़ हूंदी आहे, पर भॻवान त कंहिंखे सज़ा न ॾींदो। अॼु माण्हू कंहिंखे हलंदे चलंदे माण्हू खे किडनैप करे हुनजी किडनी कढी करे ॿिए खे लॻाइनि था। मतिलबु पैसे जी बुख ॾिसो माण्हुनि खे केॾी आहे, है न। लेकिन इंसान सोचे नथो भई मां अॼु फलाने अलाए केरु हूंदो, अलाए किथां हुनखे मां किडनैप करे हुनजी किडनी कढी, है न, ऐं ॿिए डॉक्टरनि खे विकिणा थो। पोइ डॉक्टर बि ॿियनि जी किडनी ॿिए कंहिंखे लॻाए थो, पैसा थो कमाए, है न। त मुंहिंजा ॿार ख़ुशि रहंदा।
चलो जेको किडनी लॻराए तो उनखे त पतो न आहे किथां किडनी आई, लेकिन बोझ त उनखे बि चढ़ंदो। त ये सोचो, ईअं अगरि इंसान सोचण लॻी वञे त दुनिया में दुख अचे ई न, है न। त तॾहिं त हिन दुनिया खे अंधियारी दुनिया चईंदा आहिनि न, छो जी माण्हुनि खे सम्झ ई न आहे। भले माण्हू सोचनि था साइंस त एॾी इन्वेंशन करे छॾी अथई, है न। अॼु ॾिसो दुनिया वारा जेका साइंटिस्ट आहिनि, जेका एॾा वॾा वॾा माण्हू ख़ुशि था थियनि कि असां चांद ताईं पहुची वियासीं, लेकिन तव्हां चांद ताईं पहुचो, चांद ताईं त वियो, हुनजे कारण तव्हां पंहिंजी हवा खे केॾो पॉल्यूटेड करो था, प्रकृति खे केॾो डिस्टर्ब था करो। और पंहिंजो शरीर त प्रकृति सां ई ठहियल आहे न, है न। तव्हां एॾो साइंस अॻियां वधी आहे, लेकिन नुक़सानु केॾो थो थिए इहे नज़र नथो अचे माण्हुनि खे, न। त बाबा जैसे चवनि था कि जीअं साइंस वारा कंहिंखे बि अखियूं ॾेई करे, लॻराए करे, हथ पेर ॾेई करे उनखे बलवान ठाहे छॾींदा आहिनि, इन प्रकार हर हिकु कमज़ोर खे शक्ति जे साधन ॾियो। त बाबा असांखे चवनि था कि असांखे छा कार्य करिणो आहे? हर आत्मा खे, हर इन प्रकार हर हिकु कमज़ोर खे शक्ति ॾियो। ईअं तव्हां सभी बि चाहे ब्रह्मण परिवार आहियो, चाहे विश्व जी आत्माउनि में, हर आत्मा खे निर्बल खे बल ॾियण वारा महाबलवान ठहो। निर्बल खे बल ॾियण वारा महाबलवान ॾेई सघंदा आहियो तव्हां कंहिंखे बल। असांजे अॻियां कोई अचे चए मूंखे पेट में ॾाढो सूरु आहे, मूंखां त पुॼे ई नथो, तव्हां हुनखे बाबा जी यादि में दृष्टि ॾेई सघंदा आहियो, हुनखे कुझु चओ न, है न। जीअं माण्हुनि खे ॾिठो न, पेर में सूरु, हथ में सूरु, पेट में सूरु, हाणे उहो तव्हांजे साम्हूं अरे मूंखे ॾाढो सूरु थो थिए यार, ॾाढो सूरु थो थिए, बसि तव्हांखे ईअं चए थो या कुझु चए बि नथो, तव्हां हुनजी शिकिल सां ई पहचाने छॾियो, अरे हिनजी शिकिल त हिकदमि लही वई आहे। बसि तव्हां हुनजी बाबा जी यादि में हुनजी आत्मा खे ॾिसो, बसि कोई तव्हांखे संकल्प करण जी बि ज़रूरत न आहे, है न। हुनखे शक्ति ॾेई सघंदा आहियो। त बाबा जैसे कि चवनि था आहे निर्बल खे बल ॾियण वारा महाबलवान ठहिया आहियो। जीअं उहो माण्हू नारो लॻाईंदा आहिनि न, ग़रीबी हटायो, वैसे तव्हां निर्बलता खे हटायो, हिम्मत ऐं मद निमित ठही बाप सां दिलायो। हिम्मत दिलाए सघंदा आहियो। त हिन वर्ष जो विशेष नारो कहिड़ो थियो? निर्बलता हटायो, तॾहिं ई त जो स्लोगन मिलियो, सदा उत्साह दिलाइणो आहे, उहा प्रैक्टिकल में लाए सघंदा, उहो प्रैक्टिकल में लाए सघंदा। अगरि तव्हांखे सदा ॿियनि खे उत्साह दिलाइण वारो, ख़ुदि बि उत्साह में रहण वारो, अगरि तव्हांखे स्लोगन प्रैक्टिकल में लाइणो आहे त हुनजे लाइ निमित ठही आत्माउनि खे हिम्मत ॾियो, बल ॾियो। सम्झो नए वर्ष में छा करिणो आहे? नए वर्ष में छा कंदा? ॿियनि जो उमंग उत्साह वधायो, हुनजे लाइ हिम्मत ॾियो माण्हुनि खे। अगरि कंहिंखे उमंग उत्साह न आहे कुझु करण जो त हुननि खे बल ॾियो। ॾिसो जॾहिं दिवाली जो समय हूंदो आहे न, कोई अगरि सफ़ाई न बि करण वारो हूंदो न, लेकिन उहो वाइब्रेशन ई अहिड़ा हूंदा आहिनि। हाणे शिवरात्रि हुई त कोई माण्हू उदास आहे, परेशान आहे, कुझु बि आहे, लेकिन अगरि दुनिया जा वाइब्रेशन तेज हूंदा आहिनि न,
त कोई बि माण्हू उथी करे शिव ते लोटी चढ़ाए हली ईंदो, चईंदो हा मां बि वियो हुयुमि, लोटी चढ़ाए आयमि, भले ॿियो कुझु न करे। त छा दुनिया में इहो वाइब्रेशन माण्हुनि खे कुझु न कुझु कमु ईअं कराईंदा आहिनि, जीअं शक्ति ॾींदा आहिनि। त असां त परमात्मा पिता खे यादि उन सां कनेक्शन आहे असांजो, त असां में केॾी शक्ति हूंदी है न। तव्हां कॾहिं ख़ुदि खे सोचो कि मां रोज़ु सॼो ॾींहुं ख़ुदि खे आत्मा सम्झी कंहिंजी यादि में रहंदी आहियां, कंहिंसां गॾु उथंदी आहियां, वेहींदी आहियां, खाईंदी आहियां, पीअंदी आहियां, कर्म कंदी आहियां, डायरेक्ट भॻवान जेके माण्हू अलॻि अलॻि नाम रूप सां यादि था करनि, है न, उनखे मां पहचानंदी आहियां, त मूं में केतिरी शक्ति हूंदी न। त मां छा ॿियनि खे शक्ति न ॾेई सघंदी आहियां? कोई अगरि तव्हांजे साम्हूं उदास वेठो हुजे, हुनखे उमंग उत्साह में न लाहे सघंदी आहियां? आहे तव्हां में शक्ति अहिड़े? त चेक कजो, हिन वर्ष असांखे इहो करिणो आहे। हाणे बाबा अॻियां चवनि था, बाबा चवनि था डबल फॉर्नस खे न्यू ईयर जो महत्व ज़्यादा रहंदो आहे न। बाबा असांखे ॿुधाइनि था न कि हाणे निर्बलता हटायो, सभिनि खे हिम्मत ॾियो, उमंग उत्साह में लाहे करे निर्बलता हटायो। त बाबा चवनि था कि डबल फॉर्नस खे न्यू ईयर जो महत्व ॾाढो हूंदो आहे। त न्यू ईयर जो महत्व हिन महानता सां सदा रहंदो। कहिड़ी महानता सां? सभिनि खे उमंग उत्साह दिलाए करे, सभिनि खे ख़ुदि बि अॻियां वधो, ॿियनि खे बि अॻियां वधायो, ऐं उमंग उत्साह ख़ुदि बि सदा उमंग उत्साह में रहो, ॿियनि खे बि। त न्यू ईयर जो महत्व उमंग उत्साह सदा रहंदो, त हिन महानता सां सदा रहंदो। 82 जो वर्ष महत्व मनायो, 82 जो वर्ष महत्व मनायो, पोइ 83 में छा कंदव? 83 में हिन सर्व महानता द्वारा सिद्धि स्वरूप सिद्धि पाइण वारा आहियो न। कहिड़ी महानता द्वारा? ख़ुदि बि उमंग उत्साह में रही, ॿियनि खे बि उमंग उत्साह में दिलाए। सर्व कार्य सिद्ध थियण ई आहे। सर्व खे सिद्धि प्राप्त करण जी सेकंड जी विधि ॿुधाइणी आहे। सर्व खे सिद्धि प्राप्त करण जी सेकंड में विधि ॿुधाइणी आहे। छा विधि ॿुधाइणी आहे? बाबा चई न, सभिनि खे हिम्मत ॾियो, हिम्मत ॾियारायो, ऐं उमंग उत्साह दिलायो। अहिड़ो सिद्धि जो वर्ष मनायो, कार्य भी सर्व सिद्ध थियनि, संकल्प भी सिद्ध थियनि, ऐं स्वरूप भी सदा सिद्धि स्वरूप हुजे। सिद्धि स्वरूप जो वर्ष मनायो, तॾहिं ही प्रत्यक्षता ऐं जय जयकार जो नारो लॻंदो। साइंस वारा सदा सिद्धि स्वरूप न हूंदा आहिनि, लेकिन तव्हां सभी सदा सिद्धि स्वरूप आहियो। अॼु लाइट विच विच में ॾाढी अची पई वञे पई, तव्हांजे राज्य में ये खिटखिट न हूंदी, तव्हांजे स्वीट होम में त हिनजी आवश्यकता ई न आहे। त हाणे पंहिंजे स्वीट होम और स्वीट राजधानी खे समीप लाए, पंहिंजे स्वीट होम और स्वीट राजधानी के समीप लाए। कीअं लाईंदासीं? सदा यादि रखो कि मां परम धाम निवासी आहियां, सदा यादि रखो कि मां स्वर्गवासी आहियां, परम धाम निवासी, स्वर्गवासी। त तव्हां में न उहो गुण, उहो विशेषता बि ऑटोमेटिकली अची वेंदी। जी सम्झो कोई विदेश में वेंदो आहे न, त उहो सदा यादि रखंदो आहे कि मां भारत जो आहियां, है न। अगरि कोई हमेशह यादि रखंदो आहे कि मां त भारतवासी आहियां, त उन में विदेश में वेंदे हुए बि उनजे अंदरि वो भारत जा गुण
वो भारत जी विशेषता आहिनि, वो भारत जो कल्चर भुलिजंदो न आहे, है न। जीअं कोई विदेशी हेॾे अचे ऐं सोचे भई मां त विदेशी आहियां, त हुनजो खाइण पीअण उअं ई रहंदो आहे न। अगरि वो चेंज थियणु चाहे त महिनत कंदो आहे, लेकिन अगरि वो चेंज ई न थियणु चाहींदो त वो विदेश में बि उअं ई खाईंदो पीअंदो, उअं ई हलंदो। वो विदेशी बि हिते ईंदो त उअं ई खाईंदो पीअंदो हलंदो, है न। त बाबा असांखे चवनि था त तव्हां सदा सम्झो कि मां परमधाम निवासी आहियां, मां स्वर्ग निवासी आहियां। त परमधाम निवासी आहियां त सदा शुद्ध ऐं शांत, स्वर्गवासी आहियां त बि सदा शुद्ध शांत ऐं सुख स्वरूप, ख़ुशि रहण वारो, है न। त हमेशा सम्झो कि मां मुंहिंजो स्वीट होम परमधाम ऐं मुंहिंजी राजधानी स्वर्ग आहे। अर्थात स्वयं त उहो समीप ईंदो, अर्थात स्वयं तव्हां वेंदा। सम्झो हाणे छा करिणो आहे, सदा सम्झो कि मां परमधाम निवासी आहियां, है न। ऐं मां मुंहिंजो होम स्वीट होम आहे ऐं मुंहिंजी राजधानी स्वीट राजधानी स्वर्ग आहे। अच्छा, अहिड़े सदा हिक जी यादि में रहण वारा, हिक जी यादि में रहण वारा, हिक सां गॾु सर्व जो संबंध जुड़ाइण वारा, सदा हिक जी यादि में रहण वारा, हिक सां गॾु सर्व जो संबंध जुड़ाइण वारा, सदा हिकड़ स्थिति में रहण वारा, अहिड़े बाप समान बाप दादा के स्वयं ऐं बाप दादा के स्वयं और सेवा द्वारा प्रत्यक्ष करण वारा, प्रत्यक्ष फल स्वरूप, प्रत्यक्ष फल स्वरूप, अति स्नेही और समीप ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार और नमस्ते। कहिड़े कहिड़े ॿारनि खे बाबा चई जो हिक जी यादि में रहंदा आहिनि, जो हिक सां गॾु सर्व संबंध जुड़ाइण वारा, सर्व जो संबंध जुड़ाइण वारा, सदा हिकड़ स्थिति में रहण वारा, बाप समान बाप दादा खे पंहिंजे स्वयं और सेवा द्वारा प्रत्यक्ष करण वारा, प्रत्यक्ष फल स्वरूप आत्माउनि खे अति स्नेही और समीप ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार और नमस्ते। विदेशी ॿारनि सां बाप दादा ॻाल्हाइनि था, नैरोबी जे ॿारनि सां बाप दादा ॻाल्हाइनि था। सर्व ॿार अति स्नेही ऐं सहयोगी आत्माऊं आहियो न, है न। सर्व ॿार अति स्नेही ऐं सहयोगी आत्माऊं आहियो न। ईअं अनुभव कंदा आहियो कि असां बाप दादा जे अति स्नेही ऐं सहयोगी आत्माऊं आहियूं। अहिड़ा ईअं अनुभव कंदा आहियो। जो स्नेही हूंदा आहिनि न, उहे सहयोगी ठहिण जे सिवाय रही न सघंदा आहिनि। मां आत्मा बाप दादा जे स्नेही आहियां, है न। मां बाप दादा जे स्नेही आहियां। जो स्नेही हूंदा उहे सहयोगी सहयोगी ठहिण जे सिवाय रही न सघंदा। अगरि बाबा सां जंहिंजो स्नेह हूंदो त बाबा जे कार्य में सहयोगी अवश्य ठहींदा। सोचो, जो बाबा जे स्नेही हूंदो न, उहो बाबा खे यादि कंदो हूंदो, बाबा जे हर श्रीमत खे फॉलो कंदो हूंदो। भले वो हेॾे होॾे बि न वञे सेवा करण, लेकिन बाबा जी यादि और श्रीमत खे फॉलो करण बि हिकु सेवा आहे। सेवा जो साधन ठही वेंदो, जेके बाबा चईंदा आहिनि चाल चलन व्यवहार सां सेवा करो। वैसे भी लौकिक में भी ॾिसो, जाते स्नेह हूंदो आहे न, हुते तन मन धन सां स्वतः ही निछावर थी वेंदा आहिनि, है न। लौकिक में भी जो स्नेही संबंध हूंदा आहिनि,
उते तन मन धन सां सभु निछावर थी वेंदा, अर्थात सहयोगी ठही वेंदा। त तव्हां सभई बाप जे अति स्नेही आहियो न, है न? तव्हां सभई बाप जा अति स्नेही आहियो, हिन करे सर्व प्रकार सां सहयोगी आत्मायूं बि आहियूं असां। असां बाबा जे सर्व प्रकार सां सहयोगी आत्मायूं आहियूं, सर्व प्रकार सां, ऑल राउंडर, मनसा वाचा कर्मणा। त बाप दादा अति स्नेही ऐं सहयोगी ॿारनि खे ॾिसी ख़ुशि थींदा। जीअं ॿार बाप खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि न, त बाप बि ॿारनि खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। लौकिक में बि कहिड़े ॿारनि खे ॾिसी माउ पीउ ख़ुशि थींदा आहिनि, जो मदद कंदा, है न? ॿियो ई पदम गुणा ख़ुशी थींदी, ॿियो ई पदम गुणा ख़ुशी थींदी आहे। छो कि बाप दादा ॼाणंदा आहिनि कि ॿार केॾा तकदीरवान आहिनि। बाप बि ॿारनि खे ॾिसी ॿियो ई पदम गुणा ख़ुशि थींदा आहिनि, छो कि बाप दादा ॼाणंदा आहिनि कि इहे ॿार केॾो तकदीरवान आहे। तव्हां ख़ुदि खे पहचानियो, बाप खे पहचानियो, सृष्टि चक्र सम्झियो त केॾा तकदीरवान थी विया। हर हिक जी तकदीर जी रेखा केतिरी महान, हर हिक जी तकदीर जी रेखा केतिरी महान आहे बाबा चवनि था। उहो अॼुकल्ह जे महात्मा त तव्हां माण्हुनि जे अॻियां कुझु न आहे। सोचो जो अॼुकल्ह जा महात्मा आहिनि न, त उहे ख़ुदि खे ॼाणंदा आहिनि, न बाप खे ॼाणंदा आहिनि, न ख़ुदि जी सदगति करे सघंदा आहिनि, न ख़ुदि जो उद्धार करे सघंदा आहिनि, न तॾहिं ॿियनि जो, है न? त उहे जेका माण्हू आहिनि उहे त कुझु बि न आहिनि तव्हांजे अॻियां, नामधारी आहिनि ऐं तव्हां प्रैक्टिकल कमु करण वारा आहियो। उन्हनि जो नाम, जे सम्झो ब्राह्मण आहिनि हितां जा, उन्हनि जो नाम आहे ब्राह्मण, लेकिन कमु ओड़ो थोरी आहे। ब्राह्मण मतिलबु पवित्र, पवित्र थोरी रहंदा। सन्यासिन जो नाम आहे कि उन्हनि सन्यास कयो, लेकिन सन्यास थोरी कयो, वो पूरी दुनिया खे थोरी बुद्धि सां बुलझी सकते, है ना? वो खुद के शिव शिव कहलाईंदे, पर आहिनि थोरी, शिव के ॼाणंदा ई न, त कुझु बि कंदा आहिनि त उहो नामधारी आहिनि। तव्हां प्रैक्टिकल में ओड़ो कमु करण वारा आहियो, त छा सां छा ठही विया आहियो ऐं छा ठहिण वारा आहियो, इहा ख़ुशी रहंदी आहे। धरती ते रहंदे बि या तख़्त ते रहंदे बि, धरती ते रहंदा आहियो या तख़्त ते रहंदा आहियो, धरती ते रहंदा आहियो या तख़्त ते रहंदा आहियो, बाप दादा जे दिलि तख़्त आहियो न, है न? त बाबा चवनि था चेक करो, धरती ते त न ईंदा आहियो न। धरती मतिलबु हिन देह रूपी धरनी, मतिलबु पंहिंजी देह जी स्मृति में रही करे जीवन जीउ। देह जी स्मृति में रहंदव त देह जो संबंध पदार्थ वस्तु वैभव धन संपत्ति सभु यादि ईंदो, है न? त बाबा चवनि था धरती ते रहंदा आहियो या तख़्त ते, धरती ते त न ईंदा आहियो न, धरती खे छॾे चुकिया आहियो न। बाप खे सॾु कंदा आहिनि, छॾे बि ॾियो आकाश सिंहासन। बाबा खे चईंदा आहिनि बाबा छॾे बि ॾियो आकाश सिंहासन, ऐं बाप चईंदा आहिनि बाप चईंदा आहिनि छॾो बि इहा धरती जो सिंहासन, है न? अञा ताईं सुठो लॻंदो आहे छो तव्हांखे पंहिंजे देह जो नाम रूप संबंधी आदि की सोचदा आहियो कॾहिं छुटनि त जिंद छुटे, है न? मतिलबु अञा ताईं अगरि तव्हांखे कोई ईअं चईंदो आहे असांजी भेण, असांजी माउ, असांजी फलाणी, असांजी ज़ाल, असांजी धीअ, ऐं तव्हांखे हुन ई मोह माया में फसाए वेठो आहे, त इहे सम्झो कि तव्हां ख़ुदि ई न छॾी आहिनि,
हाँ, प्रैक्टिकल मतलब ठीक आ आयूं त ठीक आ लेकिन उन रीति फसो न। हाँ, अगर तव्हांखे कोई चए थो फलानो 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 त तव्हां त सदा सम्झो मां त आत्मा या बाबा जी संतान आहियां। न त बाबा असांखे चवनि था कि छॾे बि ॾियो ये धरती जो सिंघासन ऐं दिल जो सिंघासन वठो। त सभिनि इहे सिंघासन वरितो आहे पोइ वापसि पंहिंजी धरती ते त न ईंदा न। धरती जी आकर्षण त न खींचदी आहे न तव्हांखे। खींचदी आहे धरती जी आकर्षण खींचदी आहे छो जी धरती ते रही करे त ॾिसी वठो कि धरती जी आकर्षण काॾे वठी वई असांखे। धरती ते रही करे ॾिसी छॾियो न कि हिन धरती जी आकर्षण हिन माण्हुनि जी आकर्षण सां असां काॾे पहुची वियासीं। नर्क जी तरफ़ वठी वई न। ऐं हाणे दिल तख्त सो विश्व जे राज तख्त ठही विया आहियूं। असां बाबा जी दिल तख्त सो विश्व जे राज तख्त नशीन थी विया आहियूं। त ये आकर्षण स्वर्ग जी तरफ़ खणी वेंदी आहे। अगरि बाप जे दिल तख्त जी आकर्षण आहे त स्वर्ग जी तरफ़ हली वेंदा। धरती जी तरफ़ आकर्षण आहे त नर्क जी तरफ़ हली वेंदा। त सोचो त हिकु बार जे अनुभवी सदा जे लाइ समझदार ठही विया आहिनि न। टाइटल ई आहे नॉलेजफुल। नॉलेजफुल कॾहिं धोखो न खाईंदो आहे। नॉलेजफुल कॾहिं धोखो न खाईंदो। अच्छा सभी सदा संतुष्ट रहण वारा आहियो न। सभी सदा संतुष्ट रहण वारा आहियो। कोई कंप्लेन त न आहे न। कोई कंप्लेन त न आहे। आहे कोई कंप्लेन न पंहिंजी न ॿियनि जी। कंप्लीट आहियो। कंप्लेन कंप्लीट कंप्लेन आहे त कंप्लीट न आहे। अगरि असांखे कंहिंसां कंप्लेन आहे है न असांखे कंहिंसां कंप्लेन आहे त अगरि असांखे कंहिंसां कंप्लेन आहे त मतिलबु असां कंप्लीट न आहियूं। कंप्लेन न आहे त कंप्लीट आहियो। पंहिंजे प्रति बि कंप्लेन न। पंहिंजे प्रति बि कंप्लेन रहंदी आहे। बाबा पुछनि था है न चेक करो। पंहिंजे प्रति बि कंप्लेन न। योग नथो लॻे नष्टो मोह न आहे जीअं हुजिणो खपे वैसे न आहे। ये कुझु आहे बाबा पुछनि था त ये कंप्लेन थी वई न। त सब कंप्लेन समाप्त अर्थात सदा कंप्लीट संपूर्ण है न चेक करो तव्हांखे पंहिंजे प्रति कोई कंप्लेन आहे। बाबा असांजो योग न लॻंदो आहे। बाबा असां ये धारणा न थींदी आहे। बाबा मुंहुं नथो निकिरे फलानो फलानो। कंप्लेन आहे कोई बाबा पुछनि था। बाप दादा खे त सदा ॿारनि जे मथां नाज़ रहंदो आहे। सोचो बाबा त चवनि था कि मूंखे सदा ॿारनि जे प्रति नाज़ रहंदो आहे। ॿार कल्प कल्प जा अधिकारी आहिनि है न। बाप खे असांजे मथां नाज़ आहे कि मुंहिंजा ॿार कल्प कल्प जा अधिकारी आत्मायूं आहिनि। हर कल्प सां ईअं ख़ुदि खे पहचानंदा आहियूं बाप खे पहचानंदा आहियूं ज्ञान योग कंदा आहियूं। बाबा सां पंहिंजे आत्मा में शक्ति ज्ञान गुण शक्तियुनि सां पंहिंजी आत्मा खे श्रृंगारंदा आहियूं। त सोचो कल्प कल्प जा अधिकारी आहिनि।
बाप दादा हर एक रतन जी वैल्यू खे ॼाणदा आहिनि। बाप दादा हर एक रतन जी वैल्यू खे ॼाणदा आहिनि। तव्हां ख़ुदि जी वैल्यू ॼाणदा आहियो, है न? तव्हां ख़ुदि जी वैल्यू ॼाणदा आहियो। ॿार कॾहिं कॾहिं पंहिंजी वैल्यू कम ॼाणदा आहिनि। बाप दादा चईंदा बि आहिनि, ॿुधाईंदा बि आहिनि, लेकिन त उन रीति ख़ुदि खे सम्झंदा न आहिनि। बाबा चईंदा आहिनि स्व ते निश्चय, बाप ते निश्चय, परिवार ते निश्चय, ड्रामा ते निश्चय। तव्हांजी छा वैल्यू आहे हिन दुनिया में? सोचो पूरी दुनिया जे हिसाब सां तव्हां केॾा वैल्यूएबल आत्मा आहियो। जॾहिं तव्हां ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि कंदा आहियो, पूरी दुनिया कीअं भॻवान खे यादि थी करे ऐं तव्हां कीअं था करो। भले तव्हांखे लॻंदो हुजे हिन में छा आहे, लेकिन बाबा खे लॻंदो आहे इहा ॾाढी वॾी ॻाल्हि आहे, है न? जीअं सम्झो कि मेन स्टेशन तां लाइट ईंदी आहे न, है न? त मेन स्टेशन ते लाइट ईंदी आहे। ॿियो हर मोहल्ले में बि लाइट जो कोई न कोई खंभो हूंदो आहे, जंहिं द्वारा पूरे मोहल्ले में लाइट वेंदी आहे। त उहो खंभो केॾो साधारण हूंदो आहे, हुन में तारियूं 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 नज़र ईंदियूं आहिनि। लेकिन उहो खंभो केॾो इम्पोर्टेंट आहे, उहो तारियूं केॾी इम्पोर्टेंट आहे, है न? त बाबा जी असांखे चवनि था कि ईअं ई सोचो, अगरि वो खंभो न हुजे, उते वो तारियूं न लॻल हुजनि, त हुन मोहल्ले में लाइट कीअं अचे? त ईअं ई सम्झो कि तव्हां हिकु खंभा आहियो। जॾहिं असां ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि कंदा आहियूं न, त तव्हां द्वारा ॾाढी आत्माउनि खे लाइट मिलंदी आहे, ॾाढी प्रकृति खे लाइट मिलंदी आहे, न? जीव जंतु जानवरनि खे मदद मिलंदी आहे, है न? त सोचो, तव्हां कॾहिं सोचो मां केॾी वैल्यूएबल आत्मा आहियां बाबा जी। तव्हां भले ई बाबा खे यादि न करो, लेकिन तव्हां हिकु बार मुंहिंजो बाबा चई छॾियो त बाबा बंदिजी वेंदो आहे तव्हांजी मदद करण लाइ। त बाबा चवनि था ॿार कॾहिं कॾहिं पंहिंजी वैल्यू खे कम ॼाणदा आहिनि। बाबा त सुठी रीति ॼाणदा आहिनि। कहिड़ो बि ॿार हुजे, भले पंहिंजे खे लास्ट नंबर बि सम्झंदो हुजे त बि महान आहे। छो जी कोटनि में कोई आहे न, ॾिसो तव्हां ख़ुदि खे पहचानो, बाबा खे पहचानो, ॿियो कोई पहचानदो? कंहिंखे चओ त कि भॻवानु निराकार आहे, ख़ुदि खे आत्मा सम्झी निराकार रूप में यादि करो, करे सघंदो? श्री बाबा जी मुरली सभु ॿुधी सघंदा आहियो? सम्झ में ई न अचे, केॾा लकी आहियो तव्हां, है न? त हिन रीति पंहिंजी वैल्यू खे ॼाण। त बाबा हाणे चवनि था कि बाबा चवनि था कि हाणे पंहिंजी वैल्यू खे ॼाण। बाबा चवनि था कहिड़ो बि ॿार हुजे, भले पंहिंजे खे लास्ट नंबर में बि सम्झंदो हुजे न, त बि महान आहे। छो जी कोटनि में कोई में बि कोई आहे न, त ॾिसो बाबा खे सभु न पहचाने सघंदा आहिनि, लेकिन जो पहचानदो आहे बाबा खे, वो कोटनि में कोई थियो न, त हुन हिसाब सां त असां वैल्यूएबल आहियूं न। त इन रीति पंहिंजी महानता खे ॼाणो, त सदा पंहिंजी महानता खे ॼाणो, हिन सां महान आत्मा ठही वेंदा। हाणे महान आत्मा ठही वेंदासीं कि पूरे विश्व में असां अहिड़ी आत्मा आहियूं जो बाबा खे पहचानदा आहियूं। पोइ सत्युग में असां देव आत्मा ठही वेंदासीं। नैरोबी वारा केसि ताईं विस्तार करे पहुचा आहिनि, है न? नैरोबी में ही वेठा आहियो या चक्रवर्ती ठहिया आहियो, जो स्वयं न उड़ी सघंदा आहिनि, उन्हनि खे बल ॾेई करे उड़ाइण वारा आहियो न, है न? नैरोबी जी विशेषता ई आहे, नैरोबी जी विशेषता ई आहे परिवार जे परिवार, नंढे खां वॾे ताईं परिवर्तन थी विया आहिनि, है न? नैरोबी वारनि जी विशेषता ई आहे। छो जी गुजरात जो फाउंडेशन आहे न, अफ्रीका में बि कंहिंजो भाग्य खुलियो आहे,
अफ्रीका में रहंदे भारतवासी भाग्यवान ठहिया आहिनि, है न। थोरो सो परिचय जो पाणी पढ़ण सां बीज निकिरी आयो आहे। ऐं विदेश में बि इहो बि आहे न कि विदेश में रहंदा आहिनि ऐं भारत में हिन रीति भारतवासियुनि जी कोई संस्था हुजे त उन्हनि खे ॾिसी बि लॻंदो हूंदो न उन्हनि खे कि अरे इहे पंहिंजा आहिनि। त थोरो सो परिचय मिलण जो परिचय जो पाणी पीअण सां बीज निकिरी ईंदो आहे। हाणे जो विशेष सेवा इहा आहे जो पहिरियों हर हिक जी आवश्यकता आई हुनखे परखो ऐं परखण खां पोइ प्राप्ति स्वरूप ठही प्राप्ति करायो, है न। हाणे जी विशेष सेवा इहा आहे जो पहिरियों हर हिक जी आवश्यकता हुजे न हुनखे परखो कि साम्हूं वारे खे छा खपे। परखण खां पोइ प्राप्ति स्वरूप ठही उन्हनि खे प्राप्ति करायो। भई हीअं न असां चऊं 7 ॾींहंनि जो कोर्स ई करो, हीअं करो हूअं करो, हुन आत्मा खे छा खपे, हुन समय हुनखे शांती खपे, छा खपे, शक्ति खपे। परखो हुन रीति हुनखे हुन समय ॾियो। परखण जी शक्ति सां ई सेवा जी सिद्धि थी सघंदी आहे। हाणे बाबा लंडन जी पार्टी सां ॻाल्हायूं था। लंडन निवासी त आहिनि ही सेवा जा फाउंडर। लंडन सेवा जो मुख्य स्थान आहे न। लंडन सेवा जो मुख्य स्थान सभिनि जी जनर लंडन जे सभिनि जी नज़र लंडन जे मथां आहे। लंडन सां छा डायरेक्शन मिलंदो आहे त मेन सेवा जो सर्विस स्थान लंडन थी वियो न, है न। विदेश में बि सभिनि खां पहिरियों भले जापान में विया हुया लेकिन प्रॉपर लंडन खां शुरू थियो आहे। त लंडन निवासी विशेष सेवाधारी आहियो न। ब्रह्मण जीवन जो धंधो ही सेवा आहे। ब्रह्मण जीवन जो धंधो छा आहे, सेवा। त सदा हिन सेवा में बिज़ी रहंदा आहियो न। ॾिसो बिज़नेसमैन भी बुद्धि में रात जो स्वप्न में भी छा ॾिसंदा, सेवा। जो भी कमु हूंदो उहो ई ॾिसंदा न। जो बिज़नेसमैन हूंदो उहे ईंदा रात जो स्वप्न में भी ग्राहक उहे चीजूं ई उन्हनि खे ॾेखारे में ॾींदियूं। त तव्हांखे स्वप्न में छा ईंदो आहे, आत्माउनि खे मालामाल करूं था। कॾहिं आयो आहे तव्हांखे सपने में बि मां कंहिंखे कोर्स थी करायां, कंहिंखे ज्ञान थी ॾियां। स्वप्न में भी सेवा, उथदे भी सेवा, हलदे भी सेवा। हिन सेवा जे आधार ते स्वयं भी सदा संपन्न भरपूर ॿियनि खे भी सदा भरपूर करे सघंदा आहियो, है न। सेवा जे आधार ते हर हिकु अमूल्य रतन आहे न। चाहे लंडन जो राज्य भाग्य हिकु तरफ़ रखूं, ॿिए तरफ़ तव्हां माण्हुनि खे रखूं त तव्हांजो भाग्य ज्यादा आहे। चाहे लंडन जो राज्य भाग्य हिकु तरफ़ रखूं, ॿियो तरफ़ तव्हां माण्हुनि खे रखूं त बि तव्हांजो भाग्य ज्यादा आहे। बाबा चवनि था न त हर हिकु जो पंहिंजो पंहिंजो भाग्य ॾाढो वॾो आहे। छोकी लंडन में त सिर्फ़ु पिकनिक स्थान हूंदा न, ऐं उहे आत्मायूं त पूरे कल्प जो भाग्य थी ठाहिनि। छोजे हीअ उहो राज्य त मिट्टी जे समान थी वियो। ऐं वैसे बि जो लंडन भले फॉरेन में एॾो पैसो आहे एॾो उहो आहे लेकिन उहो त मिट्टी जे समान थी वियो न। तव्हां त सदा मूल्यवान आहियो, है न। सदा बाबा जा अमूल्य रतन आहियो। असां त पूरे कल्प जे लाइ मालामाल था ठहूं। बाप दादा हिकु हिकु रतन जी विशेषता जी माला जपदा आहिनि। बाप दादा हिकु हिकु रतन जी विशेषता जी माला जपदा आहिनि। छोकी बाबा वटि त केॾी सारी आत्मायूं आहिनि, केॾी सारी आत्मायूं बाबा खे यादि करे केॾी उन्हनि में विशेषतायूं हूंदियूं। ऐं बाबा खे सभु पतो आहे मुंहिंजी कहिड़ी आत्मा में छा विशेषता आहे, किथे आहे, हुनखे कीअं कमु कराइणो आहे।
त बाबा खे हिकु हिकु रतन जी विशेषता जी माला जपदा आहिनि, त सदा पंहिंजी कहिड़ी विशेष आत्मा सम्झी करे हर कदम उठाईंदा आहियो। हाणे सभु प्रकार जो बोझ समाप्त थी वियो आहे न, समाप्त थियो आहे। हाणे पिंजरे जी मैना सां उड़ती पंछा थी विया आहियो न, कंठी वारा उड़ण वारा तोता ठही विया आहियो, है न, ॻाल्हाइण वारा मतिलबु ज्ञान ॾियण वारा। पिंजरे वारा न, बाप दादा जी गीत ॻाइण वारा। अॼु बि बाबा चई न, ज्ञान जा गीत असांजे लाइ सुठा आहिनि, जंहिंसां बाबा जी यादि अचे। अगरि तव्हां कोई फिल्मी गानो बि ॿुधंदा आहियो त हुनखे बाबा जी यादि में उन हिसाब सां ॿुधो, है न। ईअं न असांखे उहो फिल्मी मीनिंग ऐं उहो हीरो हीरोइन यादि अचे। लंडन निवासी हिंदी ॼाणण वारनि खे पहिरियों चांस मिलियो आहे, पोइ बि डायरेक्ट मुरली ॿुधण वारा लकी आहियो। जॾहिं साकार मतिलबु शिव बाबा ख़ुदि हुन तन में अची करे, मतिलबु सूर्य ज्ञान सूर्य न धरती ते आया। कॾहिं साकार जो अगरि असां सोचूं, ज्ञान सूर्य ख़ुदि हुन धरती ते हुन शरीर में आया। अव्यक्त मतिलबु खीचणो पवंदो आहे, ख़ुदि खे बि देह खां न्यारो सम्झो त अव्यक्त वाणी सम्झ में अचे। और साकार में ख़ुदि बि हिन दुनिया जा, बाबा बि हिन दुनिया में, है न। त बाबा चवनि था त जेका सम्मुख ॿुधंदा हूंदा त उन हिसाब सां ॾाढा लकी हूंदा। ट्रांसलेशन उन समय त अव्यक्त मुरली हूंदी, लेकिन त बि सम्मुख जो बाबा चईंदा न, फ़र्क़ु छा आहे। सम्मुख मतिलबु मधुबन में बाप दादा साम्हूं आहिनि, ऐं काथे ॿाहिरि हुजो त पंहिंजो दिमाग़ असांखे पूरो मधुबन में लॻाइणो पए ऐं बाप दादा में। त बाबा चवनि था ट्रांसलेशन त न करणी पवंदी आहे न। जेका हिंदी ॿुधंदा आहिनि उहो त डायरेक्ट बाबा जो ॿुधाईंदा आहिनि, उहो ॿुधंदा आहिनि न, है न। हुननि खे ट्रांसलेशन जी इंतज़ार न करणो पवंदो। इनखे चइबो आहे तवो टू माउथ। ट्रांसलेशन थियण में पोइ थोरी सी रोटी सुकी वेंदी आहे, त तव्हांजो भाग्य पंहिंजो आहे। मतिलबु विदेशी बि जो डायरेक्ट हिंदी सम्झी सघंदा आहिनि, उन्हनि जो भाग्य पंहिंजो आहे। उन्हनि जो भाग्य पंहिंजो आहे जो ट्रांसलेशन खां पोइ ॿुधंदा आहिनि। त सभी ईअं न सम्झणो आहे कि विदेश में विदेशियुनि जी महिमा आहे। तव्हां माण्हुनि जो संगठन ॾिसी करे या आत्मायूं बि प्रभावित थियूं आहिनि। तव्हां माण्हू त निमित आहियो, मतिलबु उन समय बाबा निमित विदेशियुनि जे लाइ ॻाल्हाईंदा हूंदा, लेकिन बाबा सभिनि खे था चवनि। पोइ बि भारतवासियुनि जो पंहिंजो बर्थ प्लेस जो मतिलबु हर हिक खे बाबा विशेषता ॿुधाए करे उन्हनि खे हर हिक खे उमंग उत्साह में लाईंदा आहिनि। अच्छा, हाणे कुमारनि सां बाबा ॻाल्हाइनि था। कुमार ग्रुप अर्थात डबल स्वतंत्र, हिकु लौकिक जिम्मेवारी सां स्वतंत्र, ॿियो आत्मा जे सर्व बंधननि सां बि स्वतंत्र। छो कि शादी खां पोइ जिम्मेवारी त थी वेंदी आहे न, है न। शादी में जो मंत्र जंत्र बढ़दा आहिनि न फेरनि में, त हिक ॿिए जे उहा जिम्मेवारी त थी वेंदी आहे न। त कुमार मतिलबु लौकिक जिम्मेवारियुनि सां बि स्वतंत्र, आत्मा जे सर्व बंधननि सां बि स्वतंत्र, माया जे बंधन ऐं लौकिक बंधन में स्वतंत्र। सो माँ बाप जी सेवा करणु अलॻि हूंदो आहे, लेकिन पत्नी हुजे पोइ ॿार हुजनि उन में अलॻि थी वेंदो। त हिन हिसाब सां त स्वतंत्र आहियो न, डबल स्वतंत्र आत्मायूं डबल सेवा बि करे सघंदियूं आहिनि। छो जे कुमारनि खे स्वतंत्र थियण जे कारण समय ॾाढो आहे, त समय जे खज़ाना सां अनेकनि खे संपत्तिवान ठाहे सघंदा आहियूं, है न। समय आहे त हुन समय ॾेई करे कंहिंखे कोर्स करायो, क्लास करायो, प्रदर्शनी सम्झायो, त हुन हिसाब सां संपत्तिवान बि ठही सघंदा आहियो। सभिनि खां वॾे ते वॾो खज़ानो संगम युग जो इहे समय ई त आहे। अगरि जीअं हिन संगम युग जे हर सेकेंड खे ॾाढो सोचे सम्झी करे बितायो हुनई बाबा जी यादि में, त हुनजो त पूरो कल्प केॾो सुठो वेंदो। त कुमार ग्रुप अर्थात
समय जे खज़ाने सां संपन्न, समय हुजण जे कारण ॿियनि जी सेवा में बि संपन्न ठही सघंदा आहियो। सेवा जे सब्जेक्ट में बि 100 मार्क्स वठी सघंदा आहियो। सदा बंधन मुक्त, सदा योग युक्त। संसार ही बाप थी वियो न कुमार कुमारियुनि जो, त उन्हनि जे दिमाग़ में त कुझु आहे ई न, है न। माउ बाप जी ज़िम्मेवारी बि न हूंदी आहे। कुमारियूं त ॿियो बि फ्री है न। कुमारनि जो संसार छा आहे? बाप दादा। ॿियनि जे संसार में त हद में आहिनि, लेकिन तव्हां माण्हू जो हिकु ई बेहद जो संसार आहे। त सहज राजयोगी बि आहियो, छो जे संसार में ही बुद्धि वेंदी आहे न, त बाप दादा ही संसार आहे, है न। संसार इहे ही अगरि जो युगल आहिनि उहे बि सोचनि सभु कुझु बाबा जो ई आहे, मुंहिंजो आहे ई न, त उहो बि सुठो। संसार ही बाप दादा आहे त बुद्धि बाप में ई वेंदी न। त कुमारनि खे सहज योगी ठहिण जी लिफ्ट आहे। कुमारनि खे सहज योगी ठहिण जी लिफ्ट आहे। त हाणे अशांत आत्माउनि खे शांती ॾियणो आहे, भटकदी हुई आत्माउनि खे ठिकानो ॾियणो आहे, इहे वॾे ते वॾो पुण्य जो कमु आहे। अशांत आत्माउनि खे शांती ॾियणु, भटकदी हुई आत्माउनि खे ठिकानो ॾियणु, इहे सभिनि खां वॾे ते वॾो पुण्य आहे। जीअं प्यासी आत्मा खे पाणी पीआरणु पुण्य हूंदो आहे न, वैसे इहे सेवा करण बि पुण्य ठहिणो आहे। न कोई आत्मा ॾाढी भटके थी, छा करां कीअं करां, उन आत्मा खे परम बाबा जो परिचय परम धाम जो ठिकानो मिली वञे त केॾी सुठी ॻाल्हि आहे न। त सोचो असांखे बि जीअं बाबा जो परिचय ॾिनो हूंदो, असांजी बुद्धि बि परम धाम में बाबा वटि टिकी वई, त हुन केॾो पुण्य कमु। ऐं तव्हां जेतिरो पुरुषार्थ में अॻियां वधो हुनखे शेयर मिलंदो। त कहिड़ी बि अशांत आत्मा खे ॾिसी तरस ईंदो आहे न। रहम दिल बाप जा ॿार आहियो, सदा पुण्य जो कमु कंदा रहो। शांती ॾियो, शांती ॾियो, शांती ॾियो, ठिकानो ॾियो, ठिकानो ॾियो। नथा ॿुधनि त संकल्प त करो, सभु शांत आत्माऊं शांत थी वञनि, सभिनि आत्माउनि खे ठिकानो मिली वञे, है न। पंहिंजी संकल्प शक्ति खे यूज़ करो। अच्छा, ओम शांति।